टिड़िया खिड़िया ज़ख़्म पे बहार रुत करीब हुई, घटी घटी पिरी तुंहिंजी कदम कदम सलीब हुई। पेर थिया पिथूं लिफूं निशान रेटा रहा हुया, असांजी माया पूंजी बस ये बदन जा घा हुया। न लीर लिंगते रही लहू लहू लिबास हो, चुमियो जिस्म पत्थर पत्थर त कोन आस पास हो। ख़बर हुई सखी तुंहिंजी गली घुरे गलो पई, गली न हुई अॾी घुरे सिरो पई। तॾहिं बि ताना इश्क जा अखियुनि मथे सभई रखिया, तोहमतुनि जा तीर के दिलि के जिगर झपिया। किथां कयो कंहिं कुकरो, किथां वरी ही टोक का, किथां हुयो को हूकरो लॻी चथर जी नोक का। चाह तुंहिंजी जो चरी पंध औखो ई थियो, जो ताक हर को बंदि थी ऐं वात ते खुली वियो। अल्फ़ी जूं धॼियूं करे कबा जो जंहिं भरम रखियो, असांजो सर कलम करे कुला जो जंहिं भरम रखियो। उन वाइज़ जी ज़िबान ॼिबन ॼण ॼिभी हुई, छुरी जलादे शहर जी हूं बि अॻु तिखी हुई। ॾात ॾे सॼे संदी असां खां ॼण लॼी हुई, मगर कजे छा दिलि खे अजब जा दिलि लॻी हुई। जंहिं देस तुंहिंजी आशिकी अॾी मथे सिखी हुई, जंहिं देस तुंहिंजी आशिकी अॾी मथे सिखी हुई। नाज़रीन, पंहिंजे प्रोग्राम बटाक्षो सां गॾु अवां जो मेज़बान हफ़ीज़ कुंबर हाज़िर आहे। कंहिं दौर में इनकलाब खे हिकु रोमांस, हिकु ख़्वाब ते सम्झियो वियो, पर तारीख़ इहो साबित कयो त इनकलाब न रोमांस आहे न ख़्वाब आहे, इनकलाब हिकु हक़ीक़त आहे। ऐं पोइ हिकिड़ो दौरु अहिड़ो आयो जंहिंमें ॻाढ़ा झंडा सॼी दुनिया ते छांइजण लॻा, सरमाएदारी जे ख़िलाफ़ु, जागीरदारी जे ख़िलाफ़ु। ऐं हिकु नओं इंसान पैदा थियो। उन्हनि इनकलाबनि नई इख़्लाक़ियात जोड़ी, नओं अदब आंदो, नई तारीख़ जोड़ी, नई साइंस ॾिनी। ऐं पोइ ॾिसंदे ई ॾिसंदे हिकिड़ो दौरु उहो आयो जंहिंमें उहे किरदार गुम थियण लॻा ऐं इनकलाब मुतलिक़ अजीब ग़रीब ॻाल्हियूं ॿुधण में आयूं। पर कुझु अहिड़ा सिपाही बि आहिनि जेके ॿिए हुकम ताईं अञा ताईं पंहिंजनि मोर्चनि ते बीठल आहिनि। असां इन हवाले सां हिन प्रोग्राम में हिकु अहिड़े शख़्स खे महिमान तौरु आंदो आहे जेको दावा थो करे त हू अञा ई साॻे मोर्चे ते वेठल आहे ऐं ॿिए हुकम ताईं हू उन मोर्चे ते रहंदो। असां पंहिंजे हिन प्रोग्राम में अॼु हिकु अहिड़ी शख़्सियत खे आंदो आहे जेको पाण खे कामरेड सम्झे थो ऐं हुन ज़िंदगी जा केतिरा ई वरहे इनकलाब जे पुठियां लॻाया आहिनि। पाण अॼु कामरेड सां गुफ़्तगू कंदासीं, हाल अहवाल कंदासीं संदसि ज़िंदगी मुतलिक़ ऐं उन नज़रिए मुतलिक़ जंहिं नज़रिए सां हुन पाण खे वागे रखियो आहे। कामरेड, असां तव्हांखे स्टूडियो में अचण ते भलीकार चऊं था। महिरबानी हफ़ीज़ साहब। कामरेड, तव्हां छा था सम्झो त तव्हां हिकिड़ी अहिड़ी सोसाइटी में ॿिया रहो जिथे लफ़्ज़ कामरेड पंहिंजी माना विञाए चुको आहे। हाणे त ईअं थो लॻे त कामरेड लफ़्ज़ असां लोफरिया खे बिशनी जे लाइ इस्तेमालु था करियूं। तव्हांजो सुवालु ख़तमु थियो जी। पहिरीं हिकिड़ो सुवालु करण जी इजाज़त ॾींदो? जवाबु जी पुछो। जेको तव्हां शेर पढ़ियो शुरू में, उहा अहिड़ी शाइरी हींअर पढ़ण लाइ छो नथी मिले? छो नापै थी विया? तव्हां सभु केॾांहुं हलिया विया आहियो? अदीब, शाइर, तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु छो विसारे छॾियो आहे? हींअर तव्हां कहिड़ी शाइरियूं पिया करियो? हीउ शेर कंहिंजो हो? अहिड़ी शाइरी छो नथी लिखिजे? पहिरीं तव्हां हिन सुवाल जो जवाबु मूंखे ॾींदव त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। कामरेड, मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो दौरु हो जंहिंमें इन शाइरी जी गुंजाइश हूंदी हुई ऐं अहिड़ी शाइरी कंदड़नि खे ई हक़ीक़ी शाइर मञियो वेंदो हो। उन खां पोइ जेको अदबी नज़रियो आयो जंहिंमें मग़रिबी सरमाएदारी सोसाइटी जा जेके अदबी ट्रेंड्स हुआ छांइजी विया। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि हफ़ीज़ साहब, तव्हां ॼणी त मार्केट खे ॾिसी शाइरी पे कई। तव्हांजी जॾहिं मां लफ़्ज़ तव्हां थो चवां त मक़सदु आहे असांजो शाइर। बहरहाल, तव्हां चओ था हिकिड़ो दौरु हुयो, मां चवां थो अॼु उहो दौरु आहे। तव्हां मूंखां सवालु कयो त हीउ कहिड़ो दौरु आहे जंहिंमें जेको लफ़्ज़ कामरेड मज़ाक थी वियो आहे, बिशनी खे था चऊं, ठग खे था चऊं। हीउ सरमाएदाराना बरबरियत जो दौरु आहे, फैशिस्ट दौरु आहे। हिन दौर में जी वॾे खां वॾी बरबरियत इहा आहे जो हुन लफ़्ज़नि जी माना फुरे वरिती आहे। हथरादो माण्हू प्लांट कराए, उन जे वात में ख़ूबसूरत नारा ॾेई, उन्हनि जे किरदार खे एॾो किन्नू करे पेश कयो जो लफ़्ज़नि जी पंहिंजी हुरमत तबाह थी वेंदी। हफ़ीज़ साहब, अॼु मां फ़ख़्र सां चवां थो त मां कामरेड आहियां, मुंहिंजे ज़मीर ते को बि दाग़ न आहे। न, पर हिन वक़्तु पूरी दुनिया जेका आहे सा यूनिपोलर आहे ऐं
सोशलिस्ट निज़ाम नाकाम थी चुको आहे, उन जे बावजूदि तव्हां हिकिड़े अहिड़े हंधि बीठल आहियो। मूंखे अलाए कंहिं शाइर जी जेको ही सिटूं यादि थियूं अचनि, कॾहिं कोन सोचियो असां चंद आहियूं मगर इहो सोचो कहिड़े हंधि आहियूं। तव्हां वाक़ई हिकिड़े अहिड़े हंधि बीठा आहियो जिथे मूंखे ईअं थो लॻे त को तव्हां सां गॾु न आहे, तव्हांखे हिन जो अहसासु नथो थिए? तव्हां बिल्कुलु सवाल ई ग़लति कयो आहे। साइंसी तौर ते इहो सवालु ग़लति आहे। तव्हां चयो त तव्हां हिकु हंधि बीठा आहियो। हिकु हंधि बीहणु पूरी सोसाइटी साइंसी इर्तिका जे हवाले सां टोटली ग़लति आहे। का शइ हिकु हंधि नथी बीहे, या त उहा रिवर्स में हली थी वञे या अॻिते वधी। असां अॻिते वधूं पिया हाफ़िज़ साहब। ऐं तव्हां चयो त सोशलिज़म नाकाम थी चुको आहे। केरु थो चए? साम्राज थो चवे। साम्राज उहो त शुरू खां ई सोशलिज़म खे ख़राबु चवंदो रहियो आहे। अॼु तव्हां उन्हनि जी ॿोली था ॻाल्हायो। छा वॾो तबिको ख़तमु थी वियो आहे जो सोशलिज़म नाकाम थी चुको आहे? केरु थो चए नाकाम थियो आहे? जंग शुरू किथे थी आहे जो तव्हां चओ था नाकाम थी विया आहियूं असां? न हाफ़िज़ साहब, न। असां हिकु हंधि न बीठा आहियूं, असां अॻिते वधूं पिया। जंहिंखे ॾियो मुबारकूं, असीं पिया काहींदा अचूं, असां अॻिते पिया वधूं, असां वञूं पिया, असां पंहिंजी मंज़िल तरफ़ वञूं पिया। केरु थो चवे त असां नाकाम थी विया आहियूं? अच्छा कामरेड, तव्हां ज़िंदगी जा घणा साल हिन सफ़र में गुज़ारिया? ज़िंदगी गुज़ारी आहे, ज़िंदगी गुज़ारी आहे। असां हलिया वियासीं त कतलगांव से चुनकर हमारे अलम और उठेंगे उशाक के काफ़िले। हे ॾिसो, हे अलम खणी माण्हू निकिरंदा ऐं ईअं दर्दनि जा फ़ासिला ख़तमु थी वेंदा हलिया। सफ़र जारी रहंदो, जदोजहद जारी रहंदी। असां सॼी ज़िंदगी ॾिनी आहे, हज़ार ज़िंदगियूं ॾेई सघूं था हिकु नज़रे जी बका जे लाइ। हिन मुल्क में, हिन दुनिया जे तख़्ते खे सुर्ख़ करण लाइ असां सभु कुझु करे सघूं था। नसलनि जा नसल असां ॾेई सघूं था हाफ़िज़ साहब। अच्छा, हिकिड़ो ख़्यालु इहो बि आहे त सरमाएदार खे बि दुनिया में जीअण जो ओतिरो ई हक़ु आहे जेतिरो हिकिड़े मज़दूर खे आहे। हा, सरमाएदार 2% माण्हुनि खे ओतिरो ई हक़ु आहे जेतिरो 98% खे आहे। हीअ कहिड़ी मुसावात आहे? न अक्सरियत खे जीअण जो हक़ु ॾियो, मज़लूमनि जे पेरनि हेठि हुननि जी धरती रहण ॾियो। मज़लूमनि खे हक़ु ॾियणो पवंदो। मज़लूम ऐं ज़ालिम खे हिकु जेतिरो हक़ु तव्हां नथा ॾेई सघो। 2% माण्हुनि लाइ करे तव्हां 98% माण्हुनि खे ख़तमु करणु था चाहियो। न, इहो समाज जे ख़िलाफ़ु आहे, साइंस जे ख़िलाफ़ु आहे, ज़िंदगी जे ख़िलाफ़ु आहे, हक़ीक़तनि जे ख़िलाफ़ु आहे। असां हिन साम्राजी प्रोपेगेंडा जो तव्हां शिकार थी वञो, शाइर अदीब असां न थींदासीं। छा इहा रियलिटी न आहे त सोवियत यूनियन टुटी पियो आहे ऐं उन खां पोइ माण्हू जेके से पखड़ जी टिड़ पखड़ थी चुका आहिनि? सोवियत यूनियन टुटण बि हिकिड़ी रियलिटी आहे। बिल्कुलु रियलिटी आहे। सोवियत यूनियन कंहिं टोड़ियो? साम्राज्यनि टोड़ियो, साज़िशनि टोड़ियो। गोर्बाचोव कहिड़ो एजेंट हो? जॾहिं उहो सोवियत यूनियन जो जेको सदर थो थिए, सेक्रेटरी जनरल थो थिए कम्युनिस्ट पार्टी जो, त मार्गरेट थेचर थी चवे असांखे जंहिं माण्हू जी तलाश हुई उहो सोवियत यूनियन में अची चुको आहे। उहो एजेंट हो, साज़िश थी आहे। साज़िशनि जो सफ़र बि जारी आहे। हिकिड़ा आहिनि जेके समाज खे ढाइण था चाहिनि, असां उहे आहियूं जेके समाज खे अॾणु था चाहियूं। हिकिड़ो तजुर्बो नाकाम थियो, हिकिड़ो सोवियत यूनियन में नाकाम थियो त छा थी पियो? असां पूरी दुनिया में उहो इनकलाब आणींदासीं, पूरी दुनिया खे सोवियत यूनियन बनाए छॾींदासीं, पूरी दुनिया खे इश्तराकी करे छॾींदासीं। अरे कामरेड, तव्हांजी जेका ज़िंदगी जी तव्हां चयो त इन ई सफ़र में गुज़री आहे, तव्हांजा ॿारड़ा जेके आहिनि उहे कीअं इनकलाबी आहिनि? यकीननि इनकलाबी आहिनि। मूं कॾहिं उन्हनि वटि पंहिंजी महिरूमियुनि जो ज़िक्र नाहे कयो। मूं कॾहिं ईअं नाहे चयो त मूं हे ॾुख ॾिठा आहिनि, हे ॾिठा आहिनि, मीहणा नाहे ॾिना। मुंहिंजे ॿारनि खे मूं ते फ़ख़्रु आहे। ऐं असां जॾहिं विया हलियासीं, हिन कुरे अर्ज़ ते न रहियासीं त छा थी पियो? असांजा ॿार ईंदा, सफ़र जारी रहंदो। इश्तराकियत मंज़िल आहे असांजी, आजपो मंज़िल आहे। मज़लूम क़ौमनि जो आजपो असांजी मंज़िल आहे ऐं मुंहिंजो औलाद उन सफ़र खे अॻिते वधाईंदो, मूंखे यकीन आहे। नाज़रीन, पंहिंजी ज़िंदगी जदोजहद में गुज़ारींदड़ हिकु कामरेड असां वटि मौजूदु आहे। पाण ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं पर हिकिड़े वक़्फ़े खां पोइ। वेलकम बैक। अच्छा कामरेड, हिकिड़ी ॻाल्हि त सोवियत यूनियन जो सवेरे ज़िक्र पाण कयोसीं त सोवियत यूनियन जी सोसाइटी मुतालिक़ इहो त हिकिड़ी बंदि सोसाइटी जिथे जीन्स विकिणे शहरी जो जेको ख़्वाबु हुई, जिते चॉकलेट बि न मिली सघंदो। ये जीन्स पाइण वारा जेके आहिनि, जीन्स जे नारे ते, जीन्स जे लालच ते इनकलाब तां हथु खणण वारा, अॼु ॾिसो उन्हनि सां छा हालत आहे। छा जीन्स ज़िंदगी जो मक़सदु हो? छा हिकिड़ो चॉकलेट ज़िंदगी जो मक़सदु हो? हीअ हज़ारनि लखनि करोड़नि माण्हुनि जी जेका फलाह ऐं बहबूद पई हली, हिकिड़ो इनकलाब पियो हलियो, हिकिड़ो नज़रियो पियो हलियो। मज़लूम जा पेर पंहिंजी धरती ते हुआ, पूरी दुनिया जा मज़लूम माण्हुनि खे हिकिड़ो साहिबान, हिकिड़ी आदत हुई, हिकिड़ो हौसलो हो।
हुननि जे हक़नि जो हिकिड़ो निगहबान मौजूदु। छा जीन्स जी पेंट हिकिड़े चॉकलेट ते उहो क़ुर्बान कजे? इहो हिकिड़ो नारो, हिकिड़ी साज़िश, हिकिड़ी हरकत, हिकिड़ी मीडिया जो हिकिड़ो बदतमीज़ी वारो तूफ़ान हो साम्राज्य दुनिया जो। उन्हनि हणी वञी हंधि कयो, पर असां मायूस न थिया आहियूं। काफ़िलो अॻिते वधंदो। तव्हां फलाह जी ॻाल्हि कई, फलाह डेमोक्रेसी में बि आहे। कहिड़ी डेमोक्रेसी? कहिड़ी डेमोक्रेसी जी ॻाल्हि था कयो? तव्हांजी मुराद बोर्जवा डेमोक्रेसी आहे जेका म्यूज़िकल चेयर आहे। म्यूज़िकल चेयर जंहिंमें हिकिड़ो अॻु में ई रेफरी खे ख़बर हूंदी आहे त हिनखे आउं कंहिंखे विहारींदुसि हिन सीट ते, अॻु में ई तइ कयो थो वञे। हीअ छा आहे म्यूज़िकल चेयर? डेमोक्रेसी। घणा परसेंट तव्हांजा माण्हू आहिनि? हीअ माण्हू आहिनि जेके 15, 20, 100, 200, 300, 500 माण्हू आहिनि, सदाईं तव्हांजा हक़ में ई रहिया आहिनि। हिकिड़ा वेंदा आहिनि, वरी उन्हनि जा भाउ ईंदा आहिनि ॿिए पार्टियुनि में। तव्हां छा था चओ? 2% माण्हुनि जे आमरियत खे तव्हां डेमोक्रेसी था चओ? असल डेमोक्रेसी जेका आहे उहा प्रोलेटारियन डिक्टेटरशिप आहे। अच्छा, तव्हां इन ख़्याल आहियो त डिक्टेटरशिप जेका प्रोलेटारी डिक्टेटरशिप उहा डेमोक्रेसी आहे? यकीनन सभ खां पावरफुल ऐं हक़ीक़ी डेमोक्रेसी उहा ई आहे प्रोलेटारियन डिक्टेटरशिप। घणनि माण्हुनि जी 98% माण्हुनि जी आमरियत जेका आहे उहा असल में जमूरियत आहे पंहिंजे जौहर जे लिहाज़ खां। हीअ चंद माण्हुनि जी जेका जमूरियत आहे, इहो छा आहे? इहा जेका नामनियाद जमूरियत आहे न, इहा बि असां कामरेडनि जी राह रोक करण लाइ करे तव्हांखे सरमाएदार लॉलीपॉप तौरु ॾिनी आहे। सरमाएदार तव्हांजो ख़ैरु खाए, साम्राज्य तव्हांजो ख़ैरु खाए। हीउ लफ़्ज़ अवाम जेको बार बार इस्तेमालु पियो थिए, इहो बि ग़लति माननि में आहे। लफ़्ज़ अवाम चई हू लेबर खे पोरियत जी अहमियत खां इनकार था कनि। मूंखे तव्हां ॿी जंग जा उहे सिपाही था लॻो जेके अञा ताईं झंगलनि में विड़ी रहिया आहिनि जॾहिं जंग ख़तमु थी चुकी आहे। केरु थो चए हफ़ीज़ साहब जंग ख़तमु थी चुकी आहे? केरु थो चवे त सोवियत यूनियन जे करे कामरेडनि हथियार फिटा करे छॾिया? छा असांखे तारीख़ हथियार फिटा करण जो हुकुम ॾिनो आहे? न, तारीख़ चवे थी विड़ो, असां विड़ूं पिया, असां कंहिं न कंहिं रीति मौजूदु आहियूं। ऐं जेके सुस्त थिया वेठा आहिनि, जेके वह रहिया आहिनि पंहिंजे पनाह गाहनि में, पंहिंजी चो तरफ़ हिकिड़ा हॉल ऐं हिकिड़े क़िस्म जा ठाहियो दायरा ऐं घेरा, असां उहे सभु टोड़ींदासीं। असां वरी बि हुनखे चवंदासीं छो पेर पसारे वेठो आहे, उथ डूंगर ॾारे वेंदासीं। मतिलबु पाण बरे सगीर ते था अचो त बरे सगीर में तव्हांजा दोस्त जेके कम्युनिस्ट जेके हुआ उहे विरहाङे खां पोइ हिन ख़िते में ख़ासि तौरु नाकाम छो विया? केरु थो चए नाकाम विया? जॾहिं त नाकामी में छा मतिलबु आहे तव्हांजो? असांजी डिक्शनरी में नाकामी लफ़्ज़ ई न आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कामयाबी आहे। कम्युनिस्ट पार्टी पाकिस्तान में को बूटो न ॿारे सघी त छा उहो जेकॾहिं उन्हनि कुझु न करे सघियो, हिकिड़ो नसुल तंहिं हूंदे बि घणो कुझु थियो आहे। कीअं था चओ तव्हां कुझु न थियो आहे? घणो कुझु थियो आहे, पर जेकॾहिं न थियो आहे त असां वरी कंदासीं, असां वरी कंदासीं। जेकॾहिं हिकिड़ी शइ ख़राबु आहे, उनजो इलाजु छा आहे? कंहिं माण्हू जे जिस्म में रतु ख़राबु थियो, तव्हां उनखे छा कंदो? मारे छॾींदो गोली हणी, उनखे रतु ॾींदो। उहो रतु बि ख़राबु थी थो वञे, वरी बि उनजो इलाजु कहिड़ो आहे? वरी ॿियो रतु बि ख़राबु थो थिए त उनजो इलाजु कहिड़ो आहे? टियों रतु, चोथों भेरो रतु, पंजों भेरो रतु। ईअं जेसि ताईं सॼा फासिक मादा जेके आहिनि ख़तमु थी वञनि। हिकु मुकमल सिहतमंद खून, असां सिहतमंद खून ॾींदासीं इश्तराकी क़ुवतनि खे, वतन परस्त क़ुवतनि खे। कामरेड, तव्हां छा था सम्झो त मार्क्सिज़म मुकमिल हिकिड़ो फ़लसफ़ो आहे, फ़िक्री निज़ाम आहे? बिल्कुलु, इन में कहिड़ो शक आहे। मार्क्सिज़म जनाब कार्ल मार्क्स जो ॾिनल फ़लसफ़ो हिकु मुकमल निज़ाम आहे ऐं उन निज़ाम जो बुनियादी अंसर आहे इनक़लाबी जदोजहद। अच्छा, जेकॾहिं उहो मुकमिल निज़ाम आहे त इन जो मक़सदु इहो आहे त उन में कंहिं तरमीम या इस्लाह जी ज़रूरत ई न आहे। ॾिसो, सदाईं साम्राज्य मार्क्सिज़म खे दलील जे बुनियाद ते मंतकी तौर ते कॾहिं बि रद्द न आहिनि करे सघिया, पर पोइ हुननि उन जो जौहर कढण लाइ हुन में पंहिंजा माण्हू विच में इन करे कॾहिं तरमीम पसंदी कॾहिं इस्लाह पसंदी जा लॉलीपॉप ॾेई उनजो हुलियो बिगाड़ण जी कोशिशि कई। न, उन सां छा थो मिले? कहिड़ो थो फ़र्क़ु पवे? मूं पहिरीं अर्ज़ु कयो त फ़र्क़ु इहो थो पवे त इस्लाह पसंदी ऐं तरमीम पसंदी जे नाले में हुनजो जेको जदोजहद वारो हिकिड़ो अंसर आहे उनखे ख़तमु करे उनखे खोखलो करे था छॾनि। इहो ई फ़र्क़ु थो पवे। ठीकु आहे, तव्हां तरमीम पसंदी खे छॾियो, पर हिकिड़ो ओपिनियन इहो आहे, हिकिड़ो ख़्यालु इहो आहे त सरमाएदाराना निज़ाम जेको आहे उहो ख़ुदि ब ख़ुदि हिकिड़े फलाही मुआशिरे ॾांहुं हले वञे। ॾिसो, इहो तव्हां साम्राज्य जी ॿोली पिया ॻाल्हायो, तव्हां सरमाएदाराना निज़ाम जी वकालत पिया करियो, जॾहिं तव्हां ख़ुदि अञा जागीरदाराना निज़ाम जी राह बंदि न करे सघिया आहियो, अञा उहो निज़ाम तव्हां टोड़े न सघिया आहियो, तव्हां सरमाएदारी में कन्वर्ट ई न थिया आहियो ऐं तव्हां सरमाएदाराना निज़ाम जी कामयाबी ऐं फलाही जी ॻाल्हि पिया करियो। इहे साम्राज्य प्रोपेगेंडा आहे, तव्हां उनजी ॿोली था ॻाल्हायो। आऊं उन जी वकालत न पियो करियां, पर आऊं सरमाएदाराना मुआशिरे जी फलाही रियासत में तब्दीली जी ॻाल्हि पियो करियां। सरमाएदाराना निज़ाम थींदो फलाही मुमलकत में तब्दील? छा पिया चओ तव्हां? सरमाएदार निज़ाम जो छा तोड़ न आहे को? इहो ई फलाही बणिबो, इन खां पोइ कुझु बि न आहे? टोटली ग़लति।
जेसिताईं तबक़ाती निज़ाम आहे तेसिताईं को बि निज़ाम फलाही निज़ाम नथो थी सघे। फलाही मुमलकत उहा स्टेट बणिजी नथी सघे जिते तबक़ाती निज़ाम क़ाइमु आहे। अच्छा कामरेड, तव्हांजी ॻाल्हियुनि मां लॻे थो तव्हां हिन ख़्याल जा आहियो त सोशलिज़म ऐं जमहूरियत जो जेको मेलाप नथो थी सघे। कीअं थी सघे थो मेलाप? को मेलाप कोन्हे। इहे हथरादा नज़रिया घड़े सरमाएदार जेके आहिनि उन्हनि जी हुकूमत खे जाइज़ क़रार ॾियण जी कोशिशि कई, उन्हनि जे जमहूरियत खे, उन्हनि जे निज़ाम खे। सोशलिज़म ऐं जमहूरियत छा कुझु ई न आहे, कतई इत्तेहाद ई नथो थी सघे हिननि जे विच में। इहे सिर्फ़ु रस्ता रोक आहे इनक़लाबी जदोजहद ते, ॿियो कुझु ई न आहे। मतिलबु तव्हांजे ख़्याल में जेका मुआशी मुसावात आहे उन खां इनकार करणु आहे डेमोक्रेसी। यकीनन मुआशी मुसावात खे रोकण जे लाइ हो सरमाएदारनि हाकमनि खे सपोर्ट था कनि, उन्हनि जी मदद था कनि, जंहिंजा असां ख़िलाफ़ आहियूं। टोटली ग़लति आहे इहो। अच्छा, तव्हां सवेरे तरमीम पसंदी जी ॻाल्हि कई, उन में खोड़ सारा माण्हू आया हुआ, ट्राटिस्काई आयो हो, बुखारन आयो हो, इन्हनि सां गॾु काफ़ी माण्हू बि हुआ। इहे ई त हुआ न, इहे ई हुआ। ट्राटिस्काई हो, तव्हां उनखे नथा मञो? बिल्कुलु न, असां छो मञींदासीं? असां बिल्कुलु नथा मञूं। इहे ई हुआ जिन असांखे पहिरियों नुक़सानु पियो, जीअं असांजे मोर्चे ते पहिरियों हमिलो कयो, असांजे सिफ़नि में रही असां ते हमला कया। हे उहो ई माण्हू आहे, गोरबाचोफ टाइप माण्हू आहे, पंहिंजे दौर जा गोरबाचोफ आहे, जिन असांखे तबाह करण जी कोशिशि पई कई, असांजे मोर्चे खे कमज़ोर पे कयो, असांजे सिफ़नि खे कमज़ोर कयो, असांजो लिबास पाए ॻाढ़ा झंडा खणी असांखे कमज़ोर करण जी कोशिशि पई कई। असां हिन जे ख़िलाफ़ आहियूं। अच्छा, तव्हांजे ख़्याल में त उन्हनि छा बोर्ज़वाज़ी ख़्याल जेके मार्क्सिज़म में शामिल? बिल्कुलु उन्हनि ई कया आहे। प्लांट थियल माण्हू हुआ इहे। बोर्ज़वाज़ी ख़्याल असांजे पंहिंजे मज़दूर तबिके जी नज़रियुनि में अंदरि ईअं ज़ोरी टुंबे हुननि जी सपोर्ट पे कई। नाज़रीन, पंहिंजी ज़िंदगी जदोजहद में गुज़ारींदड़ हिकु कामरेड असां वटि मौजूदु आहे। पाण ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं, पर हिकिड़े वक़्फ़े खां पोइ। वेलकम बैक। मतिलबु मज़दूर तबिके खे उन्हनि कीअं गुमराह करण जी कोशिशि कई? उहे ई शक्लूं छा आहिनि? तव्हां ॾिसो था अॼुकल्ह ट्रेड यूनियन, हथरादियूं प्लांट कयल ट्रेड यूनियन्स जेके मज़दूर हक़नि जी ॻाल्हि था कनि, पोरियत जदोजहद जी ॻाल्हि था कनि, सभु वॾियुनि रिश्वतनि ते विकामिया वेठा आहिनि, पोरियतनि जे हक़नि जो इस्तेसाल पिया कनि, उन्हनि जी फुरलुट पई थिए। जीअं पोइ अबतर हालतनि में उहे वञनि पिया, जेके उन्हनि जा नामनियाद लीडरान आहिनि, उहे वॾे अयाशियुनि में सरमाएदारी सां मिक्स थिया पिया हलनि, ख़बर ई नथी पवे। इहे सभु जंहिंजा तव्हां नाला था खणो न वॾे तम तराक सां, असांखे त हुननि जे नालनि खां ई नफ़रत आहे। इहे इन क़िस्म जा माण्हू आहे। जीअं ट्रेड यूनियन पॉलिटिक्स तव्हां वटि ॾिसो यरगमाल थी पई आहे, बिल्कुलु इन ई रीति उहे माण्हू आहे जिन सॼे नज़रिए खे यरगमाल करणु पिए चाहियो। कामरेड, तव्हां जज़्बाती थिया वेठा आहियो, पर इहो बि फैक्ट आहे, इहा हक़ीक़त आहे त तव्हां केतिरनि ई माण्हुनि खे क़तल करायो, साइबेरिया में केतिरनि ई माण्हुनि खे तव्हां जलावतन करायो, ख़ासि तौरु स्टालिन जो दौरु आहे जेको। ॾिसो, कामरेड यूसुफ वेसारानो स्टालिन, जोसेफ जी ठीकु आहे, जोसेफ चओ, यूसुफ चओ, मूंखे हिन ते फ़र्क़ु नथो पवंदो। असुलु शइ आहे स्टालिन, द ग्रेट वन। स्टालिन केतिरा माण्हू साइबेरिया में जलावतन कया। तव्हांखे सरमाएदार उन्हनि जा त सही अंग खर ॾींदो, पर ज़ार शाही जेके लखे माण्हुनि खे जलावतन कयो, साइबेरिया में इज़तूं ॾेई माराए छॾियो, उहो तव्हां वटि को अंग खर उनजो को रिकॉर्ड आहे तव्हां वटि? तव्हांखे स्टालिन नज़र में अचे। स्टालिन खे दुआ करे दुनिया, जंहिं सोवियत इनक़लाब खे बचाए रखियो, जंहिं सोवियत इनक़लाब खे बचाए रखियो, न त ॿी जंग अज़ीम में समूरा इत्तेहादी जेके आहिनि गॾिजी सोवियत रियासत खे तबाह कंदा। इहो ग्रेट स्टालिन जो पोरियो, जे हेतिरे अधु सदीअ ताईं सोवियत यूनियन दुनिया भर जे मज़लूम क़ौमनि जे लाइ हिकिड़ो सपोर्ट बणी रहियो, इहो स्टालिन खे ख़राज तहसीन आहे। न पर इहो स्टालिन जो क्रेडिट जेको आहे, ठीकु आहे, हुन यूरोप खे नाज़ी थियण खां बचायो या फाशी थियण खां बचायो, बिल्कुलु, पर हीउ लखे माण्हुनि जो जेको क़तल थियो आहे उनखे छो नथा तस्लीम करियो? तारीख़ में जेकॾहिं ग़लतियूं थियो थियूं वञनि त उनखे तस्लीम करण में का ग़लती न थी आहे। स्टालिन जेको कयो बिल्कुलु कयो। करोड़े अरबे माण्हुनि खे बचाइण लाइ जेकॾहिं चंद लख माण्हू ज़ाया थी विया आहिनि त ख़ैर आहे, करोड़नि माण्हुनि खे जेको सो चरखी ते नथे लॻाए सघे, करोड़नि माण्हुनि खे मक़तल जे मोह में नथे ॾेई सघियासीं। स्टालिन सही कयो। केरु थो चए स्टालिन ग़लति? स्टालिन बिल्कुलु सही कयो। चंद लख माण्हू, चंद करोड़ या चंद अरब माण्हुनि खां मथे न हुआ। अरबनि माण्हुनि जे बका ऐं तहफ़ुज़ लाइ जेकॾहिं मुमकिन आहे चंद लख माण्हू जंग में मारिजी विया हुजनि, यकीननि मारिजी विया आहिनि, त छा तव्हां गारंटी ॾींदो जेकॾहिं सोवियत यूनियन उन में टपी न पवे जंग में, त छा करोड़े माण्हू न मरनि? आख़िरी तव्हांजी हीअ मारामारी वारी जंग केसि ताईं जारी रहंदी? मारामारी वारी जंग कंहिं शुरू कई आहे? वॾे तबिके असांजे ख़िलाफ़ु कई आहे। जेसिताईं वॾो तबिको फना नथो थी वञे, हीअ जंग जारी रहंदी, जंग जारी रहंदी, जारी रहंदी। कामरेड, तव्हांजा दलील त बिल्कुलु आहिनि,
पर फ़र्द जी आज़ादी जो मसइलो आहे न। ॾिसो ग़ुलाम क़ौमनि खे फ़र्द जी आज़ादी जी ॻाल्हि करणु जुगाए नथो। ग़ुलाम क़ौमनि जी ॻाल्हि न पियो करे। छो न पिया करियो? ग़ुलाम क़ौमनि जी ॻाल्हि करियो। मां चवां थो करियो ॻाल्हि, ग़ुलाम क़ौमनि जी ॻाल्हि करियो। फ़र्द जी आज़ादी जी ॻाल्हि उहे कोन था जेके क़ौमनि खे ग़ुलाम रखियो वेठा आहिनि। ऐं ग़ुलाम क़ौमनि जा फ़र्द जेकॾहिं वरी फ़र्द जी आज़ादी जी ॻाल्हि कनि, अफ़सोस यार। न पर कामरेड, इहा जेका फ़र्द जी आज़ादी जी ॻाल्हि आहे सा फ़क़ति सियासी त न आहे न, इहा अदब ऐं फ़लसफ़े जे प्लेटफॉर्म तां चई वई आहे। हर ॻाल्हि सियासी आहे, हर नारो सियासी आहे। अदब ऐं फ़लसफ़ो तबक़ाती हूंदो आहे। सरमाएदारनि जो पंहिंजो नज़रियो आहे, पंहिंजा नारा आहिनि। सरमाएदारनि जो पंहिंजो अदब आहे। तव्हां जेको पहिरीं मूंखे शेर ॿुधायो उहो मज़दूर तबिके जो शेर हो, उहो ग़ुलाम क़ौमनि जो शेर हो। हर शहर, हर फ़लसफ़ो नुमाइंदो हूंदो आहे, एजेंट हूंदो आहे कंहिं न कंहिं मकतब जो, उन्हनि जो नुमाइंदो हूंदो आहे। हे फ़लसफ़े जी ॻाल्हि आधार ते फ़र्द जी आज़ादी, हिननि खे फ़र्द जी आज़ादी तॾहिं यादि आई आहे जॾहिं पूरो बिटकेट जे ख़िलाफ़ु माण्हू उथी बीठा पूरी दुनिया में, तॾहिं हिननि खे फ़र्द जी आज़ादी यादि आई। इहे फ़लसफ़ा, इहे छा? इहे किराए जा माण्हू हूंदा हुआ, नज़रियाती तौर ते इहे डिफेंड कंदा हुआ वॾे तबिके खे, साम्राज खे, उन्हनि जे एजेंटनि खे। हे एजेंट हुआ, टोटली एजेंट हुआ। अदब बि एजेंट हो, फ़लसफ़ो बि एजेंट रहियो आहे, अॼु बि अदब एजेंट आहे। न पर तव्हांजे ख़्याल में कहिड़ा राइटर्स या जेके तव्हांजी कैंप जा मैक्सम गोर्की ॾिसो, असांजी कैंप जो न आहे, मज़दूर तबिके जी कैंप जो आहे। ऐं असां ख़ुदि मज़दूर जे तबिके जा माण्हू, मज़दूर कैंप जा माण्हू असां ख़ुदि आहियूं। उहो असांजी कैंप जो न आहे, असां सभु गॾिजी हिकिड़ी कैंप आहियूं। ॾिसो, चंगेज़ आत्मा तोहफ़ा आहे, रसूल हमज़ा तोहफ़ा आहे, गोगोल आहे, चीखोफ़ आहे, तिरज़नेफ़ आहे, इहे सभु सोयतियुनि जा। नंढे खंड में तव्हां ॾिसो, कृष्ण चंद्र आहे, आनंद राज आहे, ख़ुदि मौलाना हसरत मुआनी जहिड़ो माण्हू आहे। लेनिन, गांधी की तरह क्यों काते हम चरखा, लेनिन की तरह न दुनिया को हिलाते हम। इहे ॾिसो, इहे असांजी कैंप जा। हेॾे तव्हां सिंध में अचो, हैदर बख़्श जतोई वेठो आहे, रसूल बख़्श पली जो वेठो आहे, थोरो घणो कुझु अयास। अरे त अयाज़ खे कुझु छो था चओ? इन करे हुनजी घणी शायरी हुन पाण रद्द करे छॾी। असांखे उहो माण्हू घुरिजे जेको कख पन वांगुरु उॾरी न वञे, जेको पहण वांगुरु ज़मीन ते ॼमी बीह रहे। उनखे असां नज़रियाती माण्हू मञींदासीं। बहरहाल उन ते बहस न आहे, चवणो इहो आहे त इहे पोरे तबिके जा नुमाइंदा माण्हू हुआ जेके मूं तव्हांखे ॿुधाया। अच्छा, तव्हां फैज़ अहमद फैज़ खे पढ़ियो आहे? हा, फैज़ अहमद फैज़, मूंखे नालो खणंदे विसरी वियो, अफ़सोस आहे मूंखे। फैज़ अहमद फैज़ असांजो जोश मली आबादी साहब आहे, इहे सभु असांजा माण्हू आहिनि। जेकॾहिं पाण इहो फ़र्ज़ु करियूं त जेकॾहिं फैज़ अॼु ज़िंदह हुजे हा त किथे बीठल हुजे? असां सां गॾु हुजे। फैज़ कंहिंसां गॾु हुजे? असां सां गॾु हुजे। इहो तव्हांखे कीअं यकीन आहे? जॾहिं अयाज़ न बीह सघियो। ॾिसो, जेको न बीह सघियो न बीहे, पर असां हिकिड़े माण्हू खे असां जॾहिं हुन सरासर असां सां रहियो आहे, जेकॾहिं अॼु हलियो वियो आहे त असां छो चऊं त हू हुननि सां गॾु बीठो हुजे, उहो असां सां गॾु बीठो हुजे, असांजो इतादी हुजे, असांजो साथी हुजे, असांजो प्रचारक हुजे फैज़। कामरेड, तव्हां सवेरे मौलाना हसरत मुआनी जो ज़िक्र कयो, या सूफ़ी ग़ुलाम मुस्तफ़ा तबस्सुम, सही। इहे त हिन पासे कम्युनिस्टनि जे पासे हुआ, पर उन जे बावजूदि तव्हां ते कुफर जा इल्ज़ाम लॻा। ॾिसो, हे असांजा हुआ। JU हिंद जेका हुई, जमियत उलमा हिंद जा जेके उलमा कराम हुआ, मौलाना हसरत मुआनी समेत, इहे सभु असांजा इश्तराकियुनि जा साथी हुआ। अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु जदोजहद में इहे असांजा साथी रहिया, कम्युनिस्टनि जा, कॉमरेडनि जा। उन खां पोइ 49 खां पोइ बाक़ाइदा यूरोपी मुल्कनि जी हिकिड़ी मीटिंग थी, जंहिंमें इहो तय कयो त जेके मज़हबी जेके समाज आहिनि उन्हनि में कम्युनिस्टनि खे कीअं फैलिजण खां रोकिजे। उन करे असां ते कुफर जी फतवा लॻी। ऐं मज़हब सां असांजो को तालुक़ु इन हवाले सां न हो थी, असां हिकिड़ी मुआशी निज़ाम जी ॻाल्हि पे कई, हिकिड़े इनक़लाबी जदोजहद जी ॻाल्हि पे कई। हुननि इहे ई हरकतूं कयूं जो हिननि असांखे मज़हब जी ॻाल्हि विच में खणी असांखे पंहिंजे इतादनि खां टोड़े छॾियो। इन करे उहो इतादी बि अकेला थी विया ऐं असां बि अकेला जो कंहिं हद ताईं शिकार थियासीं। अच्छा, तव्हांजे ख़्याल में जिथे मज़हबी मुआशरा हुआ या सोसाइटी हुयूं त उते जो अवाम जेको हो कम्युनिस्टनि सां गॾु हो? यकीनन कम्युनिस्टनि सां हो, लेकिन उन्हनि जा जेके मज़हबी रहनुमा हुआ या उन्हनि जो जेको हाकिम तबिको हो, उनखे माण्हुनि खे जज़्बाती करण लाइ हिकिड़ो ई नारो हथ में अची वियो, मज़हब। उहो चाहे कहिड़ो मज़हब हुजे। ऐं वरी वक़्तु थो अचे उहे साॻिया ई माण्हू मज़हब खे जेको असांजे ख़िलाफ़ु इस्तेमालु था कनि, कॾहिं वरी पंहिंजनि ई माण्हुनि विहारियल माण्हुनि जे ख़िलाफ़ु मज़हब खे खणी था अचनि। हे मज़हब खे हिकिड़े हथियार तौरु इस्तेमालु कंदा रहिया। अच्छा, तव्हांजो कैंप, कम्युनिस्ट कैंप पिरोलतारियन कैंप जेका आहे, उन मंझि जेको ख़ासि अदब लिखियो वियो हिकिड़े नज़रिए तहत? यकीनन। छा तव्हां सम्झो था त लिटरेचर या अदब नज़रियनि जो मोहताज हुअणु घुरिजे? अदब थींदो ई नज़रियाती आहे, शाइरी थींदी ई नज़रियाती आहे,
फ़लसफ़ो थींदो ई नज़रियाती आहे। जेको माण्हू चवनि था असांजो को बि नज़रियो न आहे असांजी तख़लीक़नि जे पोयां, इहो ख़ुदि बि हिकु नज़रियो आहे। त हिकिड़ो बेनज़रियाती छुड़वा क़िस्म जो अदब, छुड़वा क़िस्म जो फ़लसफ़ो असां, जंहिंमें कामरेड चवे थो गुरबत जो फ़लसफ़ो, ऐं होॾां वरी जेको फ़लसफ़े जी गुरबत आई आहे जंहिंजे पोयां को नज़रियो ई न हुजे। इहो जेको नज़रियो न हुजणु, इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो ट्रैप आहे, फंदो आहे, फाई आहे। हा कामरेड, तव्हां जेको सो इहो बि चओ था त मज़हब खे साम्राज पंहिंजे मफ़ाद जे लाइ इस्तेमालु यकीनन कयो। वेझे माज़ी जी ॻाल्हि आहे। अफ़गानिस्तान में छा थियो? अफ़गानिस्तान में इश्तराकी आया त साम्राजी एजेंट हिते पहुता, जेके लॾे आया पनाह गुज़ीन, उनखे चयो त मुसलमानो तव्हांजूं मस्जिदूं तव्हांखे आवाज़ पियूं ॾियनि। ऐं जॾहिं उन इनक़लाब खे तॾावेड़ कई वई साम्राजी साज़िशुनि जे ज़रिए, तॾहिं वरी इहो चयो वियो त इहे बुनियाद परस्त आहिनि। साॻियुनि माण्हुनि खे चयो वियो उहो साॻियो ई मज़हब कॾहिं सही आहे कॾहिं ग़लति आहे, कॾहिं उहो बुनियाद परस्ती आहे, त कॾहिं जेको सो उहो उनजी ज़रूरत आहे, मस्जिदनि खे तव्हांजी ज़रूरत आहे। इन क़िस्म जा नारा न ॾिना कंहिं जंहिंजो इस्लाम सां को तालुक़ ई कोन हो। ख़ुदि हिंदुस्तान में ॾिसो, हिंदुस्तान ते जॾहिं अंग्रेज़ ऐं पोर्चुगेज़ आया त हुननि जे पिछब ताईं इहो चयो त हिंदुस्तान असांखे ख़ुदा ॾियारियो आहे, यानी ख़ुदा त ॿियो कमु ई न हो, उन्हनि खे हिंदुस्तान जी अवाम फतेह करे ॾियारे छॾी। अच्छा, इहा ॻाल्हि कई। बिल्कुलु इहा ॻाल्हि। होॾां तव्हां विल ड्यूरान खे ॾिसो, उहो थो चवे त हिंदुस्तानियुनि खे मौज़ब बणाइण लाइ पोर्चुगेज़ ऐं अंग्रेज़ सदाईं पाण में विढ़ंदा रहिया, यानी कॾहिं असांखे मौज़ब था कनि, कॾहिं असांखे मुस्लमान था कनि, हुननि जी मर्ज़ी आहे। वणे थी इस्लाम जे इस्तेमालु कनि, वणे थी मज़हब खे, यहूदीज़म खे इस्तेमालु करे छॾीनि, क्रिश्चन खे इस्तेमालु करे छॾीनि, सदाईं हुन नारनि जा न पंहिंजे मफ़ाद ख़ातिर उन्हनि मौज़ब, तहज़ीब, इन क़िस्म जे लफ़्ज़नि जूं दजियूं उड़ायूं। साम्राज का मामूली ॻाल्हि आहे। तव्हां कुझु दोस्तनि खे पैगाम को ॾियणु चाहींदो? पैगाम इहो आहे त जदोजहद, ग़ुलाम क़ौमनि खे घुरिजे जदोजहद कनि, ग़ुलाम तबिक़नि खे घुरिजे जदोजहद कनि, पेर पसारे न वेहनि, हिमत कनि, इहो ई पैगाम आहे। हीअ हिकु अहिड़ो इनक़लाबी जेको वाक़ई हिकु हंधि बीठल न आहे, पर जीअं पोइ तीअं अॻियां वधी रहियो आहे। खिरकणा लाहे सुख न सुता कॾहिं खावड़े न आहे, ओसियड़ो अॻे पंध जो। कामरेड जा तव्हां ख़्याल ॿुधा, यकीनन तव्हांखे उन्हनि ख़्यालनि मां हिकु मालूमात मिली हूंदी। पंहिंजे मेज़बान हफ़ीज़ कुंबर खे अॻे प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा, पर हिन ईमेल एड्रेस खे नोट करे पंहिंजनि रायनि खां ज़रूरु आगाही ॾींदा। अल्लाह।